छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। नाज़रीन ख़बर शामिल करें था करमपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगवान तंगवाणी PS6 जे कामयाब उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिचाराणी जे बंगले ते जश्न वारो माहौल है। जनरल इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कामयाब उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिचाराणी के कामयाबी जूं मुबारकूं ॾियण मुख़्तलिफ़ बिरादरीन जा मौज़िज़ीन राज भाग जा समें मानू शहरन इलाके वासी वॾी तादाद में करमपुर पहुची कामयाब उम्मीदवार के नोटन ऐं गुलन जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। जीत इंशाल्लाह सरदार जो आहे करमपुर जो जीत बुर्द कहर जो आहे। जीत इंशाल्लाह सरदार जो आहे करमपुर जो जीत बुर्द कहर जो आहे। जेठो जन बुढ़ो नंढो बार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। दिल सा जीते वींदो सरदार सजे पैनल सा। गाँव पंजे राज जा अथस दिल सा जीते वींदो सरदार पंजे सजे पैनल सा। बुर्दकार जो कमान तलवार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। करीमुदासी चे बलकानी जिए करमपुर जिए बिचारानी। साबिर अली चे कहा जानी जिए करमपुर जिए बिचारानी। मुखालिफन के नसीब थींदो हार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो। छटीह कौमन जो सरदार मीर महबूब अली भोतार इलेक्शन खटे वींदो फतह करमपुर जो थींदो।